हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी बरहक नबी या रसूल अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीना मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम। सुभान अल्लाह। लक़द मनल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। सुभान अल्लाह। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह। बाबा मुझे सुना फकीर हाजी हाफिज नसीर हाजी शुबान फकीर गुलाम रसूल जी बाबा मदीने पाक में हाज़िरी थी पाकन सां गॾु 18 साल गुज़री विया हुया। सुभान अल्लाह। मुंहिंजा सुहिणा औलाद जे लाइ बनियाणियूं थियूं। सुभान अल्लाह 18 साल थी विया दुआऊं पे घुरियूं। मुंहिंजे साईं जन हावेली पाक खे मदीने वारे साईं जो दीदार थियो। सुभान अल्लाह। अमा खातून जन्नत जो दीदार थियो। बैतुल्लाह में सुभान अल्लाह। अमा साण सॾु कयो। अमा साण पुछो पुट तोखे छा खपे। साईं जन अर्ज़ु कयो मुंहिंजी अम्मा ॿियो सभु कुझु आहे। सभु चयो सुभान अल्लाह। औलाद पुटनि जी सिकायला पुट खपे। अमा खातून जन्नत भाकुर पाए दुआ करे फरमायो पुट तूं हिकिड़ो थी घुरी असां तोखे ॿधा ॾियूं। सुभान अल्लाह मुंहिंजा साईं। सुभान अल्लाह। कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि ते सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह मुंहिंजा साईं। कुर्ब करे हो कखड़नि ते सुभान अल्लाह। मुंहिंजे अंगण ते सुहिणो सरदार आयो। सुभान अल्लाह। मदीने पाक मां सुभान अम्मा अल्लाह। वटां ही शहज़ादा मिलिया कुर्ब मदीने वारे कयो। सुभान अल्लाह। आहिन भागन आई वॾे शान वारा मदीने वारे जी लूटी ऐं गुलामी ॾींदा। हिते बींदा हने हिन हुसैनी आस्थाने दरबार ते ही फ़कीर गुलाम भागने वारा जंहिंखे सुहिणा पाण घुराईंदा। हिते बींदा भागने नसीबनि वारा। सुभान अल्लाह। रहमत सां ऐं फैज़ दीन दुनिया सां हाफ़िज़ नसीर हाजी शोभान गुलाम रसूल पारा भरे वींदा। सुभान अल्लाह। आहियूं सभई हाजी मोहम्मद अब्दुल कादिर दम दस्तगीर समेत फ़कीरनि समेत गुलामीअ में करे ओ मुंहिंजे कखड़नि ते मुंहिंजो अरबी घोट सुहिणो सरदार आयो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह।